सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ सिंधी अदबी संगत मरकज़ जे सर ते सास चीलिहार पारां शहर क़दीमी रायचंद राठौड़ पब्लिक लाइब्रेरी चीलिहार खां मुख चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में सिंधी अदबी संगत चीलिहार जे उहिदेदारनि मेंबरनि समेत उस्तादनि शागिर्दनि वापारियुनि शहरनि समेत सहाफ़ियुनि शिरकत कई। जॾहिं त ज़िले थरपारकर जे राब्ता सेक्रेटरी होबन चीलानी, चीलिहार शाख जे मौजूदा सेक्रेटरी जीवन चीलिहारियो, साबिक सेक्रेटरी नंदलाल रोहेल, पवन प्रकाश ओझा, प्रेस क्लब चीलिहार जे सदर साफ़ी शंकर बागी ऐं मुश्ताक आसमानी ख़िताब कयो। ख़िताब कंदड़ अॻवाणनि ॻाल्हाईंदे चयो त गुलनि जहिड़े नाज़ुक ऐं मासूम न्याणी प्रिया कुमारी खे जल्द खां जल्द आज़ाद कराए अमड़ हवाले कयो वञे। सिंध समेत पूरे मुल्क में अगवा समेत बदमनी वारो रींगट बंदि थियणु घुरिजे। चीलिहार जे शागिर्द सतबे कुछ वक़्तु एहतजाज कयो ऐं समाजी अॻवान मुश्ताक आसमानी भी चीलिहार खां कश्मोर चौक मिठी ताईं प्रिया कुमारी जी फज़ीला सरकी ऐं ॿियनि बांदी बणायल मासूमनि जी आज़ादी लाइ पैदल मार्च कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।